हल भाई हाँ आहे छा अरे घाणी तू हल्लो न चवाई थी पई मुझी छोकरी सिकी लगी अल्लाह पनाह हटे से कहीं नजर न लगी पैसे छो माई मुझी नजर का इतनी खराब आहे छा जो तो वारी छोकरी के दिसंदस लही त काने विंदी माई खैरा जे सर जो खैर हुजे ए तुझे नजर जा त चंगा भला घायल थी विया काल तो बुत ही तू बकी छा पई अरे बका कोन थी पई सच थी चवा सच हां तुझे ने मनहूस नजरन का खुदाए दुश्मन के भी बचाए ओ मां पांजे न्याणीअ जे चेहरे ते कीअं विठड़ो ॾींदसि तुंहिंजूं ये मनहूस नज़रूं भले नखरा ते एड़ा थी करी जड़ तुझी छोकरी मुके ॾिठल न आहे वही धोड़ पाए आ तो मड़े छोकरी के ॾिसण आयुस सोचम जे रंग न कढियो थस त वनी खैरा के दस ॾई थी अचा जे खैरा वो दस कयो न तो छोकरी हिक ॾींहं में गोरी थी विंदी गोरी पर तू छा जानी चंगाई मां बोले वडी कारीगर थी आई है जे एड़ा नुस्खा थी त पाण ते छोड़ थी आजमाए मां छा में कारी आया आई तो खाद कोई भी मुझी शक्ल चंगी आहे न ये 10-15 त कंदी आया न तडे तज दी त गोरी लगी पई आया अड़ी भाई गोरी बाकी जेके रहल नुस्खा थी न उहे वनी मुर्स ते आजमाए बेचारड़े जी का साई खल ते कारो कुम लगो पियो आ हूं छा हल हाने ई वडी आया मुखे दस ॾियण अड़ी खैरा पाण तो जड़ियो धुतियो जुतिया सां बधी घुमदिया तो जे 10-15 ते थी हला वडी सजण हा अगे कहीं चंगायूं कयूं थी त हाणे थी 10 ॾियण अचे बस मड़ वई डाइन अम्मा जल्दी कर मानी तैयार करे वठ तुझा भायर क़यामत सिर ते खयूं ईंदा बाबा यह तो रोज दी गाल है थोड़ी थोड़ी ते आसमान खणी सिर ते रखंदा आहिन अम्मा कोशिश करे वरी भी जल्दी मानी करे छड़ जी हरू भरू उनन के भित सां मथो टकराइण जी जरूरत ही न पवे बाबा कोशिश त कंदी आहियां त अदारन के को भी शिकायत जो मौको न दिया पर अलाए किथा मौके गोले ता वठन सच्ची आही अम्मा तुझे भाइरन जी ही असल खां वठी आदत है तू बगैर के सबब जे बिठा दोहल वजाइंदा तू पुटरन जे दोहला भाइर न तोडे हथ वधाए न त मां जो हाथी मरोड़े छडिया बाबा तुझे कमजोर जिस्म में हाणे यह ताकत ना रही त अदावरन जा वधंदल हथ रोके सकी अम्मा मुझो ही जिस्म भली कमजोर होजे पर मु हाली हिम्मत ना है यारी अल्लाह कंदो मां पांजी हयाती में ही तुझी खुशियन जो इंतजाम करे वेंदस जे घर में तू हमेशा हमेशा लाए खुश रहंदी बोतार बाबा जबारार अर्ज कयो आ त होतार के चो त मेहरबानी करे सुबह निकाह टाइम ते अचन निकाह कड़े टाइम ते थन बाबा ॾींहं जो पोई पर 4-5 बजे धारे कड़न कड़न के त खराइन बाबा उन माए खैरा वडो गंद कयो आ गंद कयो थन को मसलो खड़ो कयो थन जा बाबा न परू ऐं खैरा आचर मीरवारन के परचाए छडियो आ बुकीअ ते वाचर कांब कढियो विच घर में वेठो ये आऊं ते मौजूद न हुजां न त अजू को न को नुकसान करे जेवा खैराई परल जोरी छाते मथो खराब थियो बोतार बाबा तोखे त खबर आ त बई ज़ालम मुर्स शरारती तन जब्बार वारन के इहो जेको वेठो आ त मता निकाह वक्त काल का बी शरारतन करे विचन इन परल ही खैरा के बाह में काठियूं सोरण में मजो थो अचे अलाए छा बोतार बाबा परू जिते पुजी न सघंदो आ न त नए सर मामलो नओं खड़ो कंदो आ त किथे बि ख़ामोशी न हुजे इहो त मां परेले जी फितरत खां वाक़िफ़ आहियां पर कमदार पंहिंजी न्याणी जी शादी में ये केर बनाए कंदो ये परेले ही खैरा वतन था कंदा बोतार बाबा परूअ जो मक़सद आ त निकाह वक्त जे मीर ऐं आचर मौजूद हूंदा न त जब्बार वारनि खां सभई शर्तूं मञराए वठंदुसि ऐं परू ने मां पूरो पूरो साईं फ़ाइदो वठंदो वेंदो आहे समझी वियुसि कमदार समझी वियुसि इहो ई सोचे परेल मीर वारनि खे सॾियो आहे त जीअं जब्बार वारनि खे ख़ूब इस्तेमाल करे सघे बोतार बाबा तूं ई ॿुधा त छा करणु घुरिजे ॿुध कमदार